अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तों जी आहियां तव्हांजो मुमताज़ मौलाई भाउ जंहिं जो इशू ते ॻाल्हाईंदुसि। अॼु हिकिड़ी ख़बर रखी वई आहे मुंहिंजे ख़िलाफ़, हिकिड़ी ग़लति ख़बर, बिल्कुलु बेबुनियाद ख़बर, 100% ग़लति ख़बर, माना बिल्कुलु हर प्रूफ सां चवंदुसि ऐं चैलेंज सां चवंदुसि त बिल्कुलु कूड़ी ख़बर जंहिं माण्हू शेयर कई आहे उन जे लाइ त इंशाअल्लाह मुंहिंजी सुबुह जो कोर्ट में कानूनी कार्रवाई थींदी ऐं उहो माण्हू पंहिंजी मुंहिंजे जेके इज़त जो उन जो सिलो उहो ज़रूरु ॾींदो, उन जो पेयो बि ॾींदो। भई मुंहिंजे लाइ ग़लति ख़बर हलाईंदड़ माण्हू जंहिं शेयर कई ख़बर उन सां इंशाअल्लाह कानूनी कार्रवाई ज़रूरु कंदुसि। मां ख़ुदि हिकिड़ो कानून दान माण्हू आहियां, कानून जो रखवालो आहियां। हीअ बेबुनियाद ख़बर, कूड़ी ख़बर हलाईंदड़ हिकिड़ो बेशर्म इंसानु जंहिं जेको आहे सो मुंहिंजे ख़िलाफ़ ही ख़बर शेयर कई आहे, जितां शेयर थी आहे उन जे लाइ मूं कानूनी कार्रवाई कई आहे। ऐं मां बिल्कुलु ठीकु आहियां, बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह। मूंखे इज़त ॾींदा आहिनि, मूंखे लखनि करोड़नि में माण्हू इज़त कंदा आहिनि, मूंसां प्यारु कंदा आहिनि। सिंध जा माण्हू, सिंध जो बुढड़ो बचो, नंढो वॾो ॿार मूंसां प्यारु कंदो आहे। एतिरी कंहिंखे हिमत बि कोन्हे, ज़रूरत बि न आहे तौबा करे चवां थो। मां ख़ुदि हिकिड़ो पंहिंजी क़ौमियत वारो माण्हू आहियां ऐं 10 माण्हू मूंसां बि गॾु हूंदा आहिनि। मूंसां बि मां पंहिंजी जॾहिं बि निकिरंदो आहियां कंहिं सिक्योरिटी सां, कंहिं सिस्टम सां निकिरंदो आहियां। उन खां पोइ अलाह साईं मुंहिंजा एतिरा भला दोस्त रखिया आहिनि, जंहिं बि इलाइक़े में हूंदो आहे मुंहिंजा मोतबर दोस्त, कंदार दोस्त मूंसां गॾु हूंदा आहिनि, जिन जी कस्टडी, जिन जी सिक्योरिटी बि मूंसां गॾु हूंदी आहे। एतिरी कंहिंखे ज़रूरत कोन्हे जो अची मुंहिंजे प्रोग्राम ते हमलो करे ऐं मूंसां अहिड़ी बेहूदगी हरकत करे, अहिड़ी कंहिंखे ज़रूरत ई न आहे। हीअ कूड़ी ख़बर जंहिं हलाई आहे, मां उन ते छा चवां, पर पूरी सिंध वारा उन ते लानतूं विझनि था अहिड़े बेगरत इंसान ते, ऐं आउं उन सां जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई ज़रूरु कंदुसि। हीअ बेबुनियाद ख़बर आहे, इन में काई बि सदाकत न आहे। ख़ुदा गवाह आहे त मां इन इलाइक़े में ॻाइण ई न, माना महीने खन में न वियो आहियां। कोई बि प्रूफ करे ॾेखारे मुंहिंजे मथां, मुंहिंजा फंक्शन वग़ैरह, मुंहिंजी लाइफ रोज़ हर प्रोग्राम में हलंदियूं आहिनि। कॾहिं किथे थो गया, कॾहिं किथे थो गया, हर प्रोग्राम मुंहिंजो हज़ारनि में लाइव हलंदो आहे। जॾहिं हुनखे सबूत आहे त का लाइव वीडियो शेयर करे ऐं ॿुधाए, जिते प्रोग्राम कंदो आहियां त उते 100 हज़ारनि में लाइव माण्हू हलाईंदा आहिनि मुंहिंजे हर प्रोग्राम जी। हीअ आवा बसि अहिड़े माण्हू घणे मां छा चवां। बहरहाल असांजी सिंध जे माण्हुनि जूं, असांजूं जेके दिलियूं ॾुखाइनि था, अलाह साईं उनखे पुॼंदो, अलाह साईं उन्हनि जो मुखारो पंहिंजो कंदो। इज़त ज़िलत अलाह जा था, अलाह साईं मुंहिंजो परदो रखियो आहे, मुंहिंजी इज़त रखी आहे, ऐं अॻिते बि रखंदो। अॻिते बि अलाह मुंहिंजी इज़त जो मुहाफ़िज़ आहे। ऐं हीअ जेका बेबुनियाद ख़बर, कूड़ी ख़बर ज़लील इंसान शेयर कई आहे कंहिं हिकिड़े पेज तां, मां उन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कंदुसि ऐं बिल्कुलु उन कोन छॾींदुसि जंहिं एतिरी बेहूदगी हरकत कई आहे। बाक़ी मां सिंध वारनि खे पैगाम ॾींदुमि, मुंहिंजा जेके चाहींदड़ जिन अॼु मूंखे सुबुह जो हज़ारनि में कालियूं कयूं आहिनि, मुंहिंजे दोस्तनि, परस्तारनि ऐं मुंहिंजे चाहींदड़नि खे ॾुखायो आहे ऐं मूंखे कालियूं करे मूंखे डिस्टर्ब कयो आहे, उन्हनि प्यार वारनि खे पैगाम ॾींदुसि। उन्हनि जो त प्यार आहे, दोस्त भाइर सभु करे सघनि था कालियूं। अलाह मूंखे ख़ैरु कयो आहे, बिल्कुलु मां ठीकु ठाकु आहियां। मुंहिंजी अलाह इज़त कई आहे, ईअं हमेशह अॻिते बि अलाह इज़त रखंदो। अहिड़ी काई बि ॻाल्हि कोन्हे। हीअ बिल्कुलु बेबुनियाद ऐं 100% कूड़ी ख़बर हलाई वई आहे। जे उन वटि को सबूत आहे त उहा वीडियो शेयर करे। बाक़ी ख़बर कंहिं मुखालिफ़ माण्हू जंहिं हलाई आहे, अलाह उनजो मोखारो कंदो। मां उनखे छा चवां, अलाह साईं उन सां पुॼंदो। ऐं इहे जेके मुंहिंजे चाहींदड़, मुंहिंजी सिंध में परस्तार, उन्हनि वटां जेका हुनखे सिलो मिलंदो उहो बि उहो यादि कंदो। उहे बि उन कॾहिं बि सुठनि लफ़्ज़नि में यादि न कंदा। बहरहाल कुझु बि न आहे, अलाह साईं ख़ैरु कयो आहे, मां ठीकु ठाकु आहियां ऐं अलाह साईं मुंहिंजी इज़त कई आहे। मूंसां प्यारु करण वारा आहिनि, मूंसां सैकड़ो लखनि करोड़नि में प्यारु करण वारा आहिनि। अहिड़ी हरकत केर बि मूंसां नथो करे सघे। मूंसां प्यारु ई करे सघनि था माण्हू। हा, मञा थो, हुजूम हूंदा आहिनि, माण्हुनि जा हूंदा आहिनि, पब्लिक हूंदी आहे, सिर्फ़ु चाहींदड़ हूंदा आहिनि जेके मूंखे ॾिसणु चाहींदा आहिनि, मूंसां प्यारु करणु, मूंसां सेल्फी कढाइणु ऐं मूंखे पंहिंजे सीने सां लॻाइणु चाहींदा आहिनि। उन्हनि जो तइदादु वधीक आहे। बाक़ी हाणे मुखालिफ़नि जो तइदादु हूंदो चंद, उहे इहे ई ख़बरूं हलाए सघनि था जेके वीचारा पुॼी न सघंदा आहिनि। पोइ अहिड़ियूं ख़बरूं हरू कूड़ियूं ख़बरूं शेयर कंदा आहिनि मुंहिंजे ख़िलाफ़। अलाह ख़ुशि रखे तव्हांखे, सलामत साथ सलामत। थैंक यू सो मच।